साईं मुंहिंजा अॼु जी कहाणी अथव हिकिड़े चर्सी ड्राइवर ऐं संदसि शागिर्द जी। साईं मुंहिंजा हीअ कहाणी मज़ेदार मज़ाया बि आहे पर नसीहत भरी कहाणी पिणु आहे त कीअं ट्रक ड्राइवर वांगुरु ऐं उन ट्रक वांगुरु असांजे मुल्क जा हालात आहिनि। सो कहाणी मुकोल ॿुधा ॻाल्हि तव्हांखे सम्झ में ज़रूरु ईंदी। साईं वेझड़ाई जी ॻाल्हि आहे त होटल ते मानी खाइण बाद ट्रक ड्राइवर चर्च जा 2 सिगरेट पीता। से अक्सर करे तमामु ॾिठो हूंदो त मुसाफ़िरनि दौरान वॾे सफ़र दौरान अक्सर ट्रक ड्राइवर या वॾियुनि गाॾियुनि जा ड्राइवर गुटको पान सुपारी या चर्च वग़ैरह वापराईंदा रहंदा आहिनि। छो त हीअ ट्रक ड्राइवर बि होटल ते मानी खाइण बाद 2 सिगरेट चर्च जा पीता ऐं पंहिंजे शागिर्द खे चयईं त हाणे मां आराम कंदुसि ऐं हाणे ट्रक तूं हलाइजांइ ऐं पंहिंजे शागिर्द खे नसीहत कंदे चयईं त पर ट्रक हलाइण खां अॻु में रेडिएटर जो पाणी ऐं टायरनि जी हवा ज़रूरु चेक कजांइ। से शागिर्द हाउकार कई चई आओ उस्ताद हाज़ुर। पोइ से शागिर्द हिकदमि लही रेडिएटर जो पाणी बि चेक कयो ऐं हवा बि चेक कयईंसि। टायर में हवा चेक कयईं त उस्ताद खे ॿुधायईं त उस्ताद पोइ टायरनि में हवा न आहे। पोइ टायर में हवा घटि आहे, हवा न आहे ऐं सफ़र मुश्किल थिए। तंहिं ते असीं ड्राइवर चयसि त पोइ फ़ौरन वारो जेक ॾेई टायर तब्दील करे वठि। साईं उस्ताद जे हुकम जी देरि हुई। शागिर्द साईं हुकम जी तामील कंदे जेक ॾेई टायर तब्दील करणु लॻो। साईं शागिर्द कुझु ई देरि में टायर तब्दील करे आयो। तेसीं साईं ड्राइवर चर्च जा ॿिया बि 2 सिगरेट पी वरिता। चर्सी ड्राइवर साईं सिगरेट ते सिगरेट 2-3 सिगरेट ॿिया बि पी वरिताईं ऐं पाण पोइ सुम्ही रहियो ऐं शागिर्द खे ट्रक हलाइण लाइ ॾिनई। शागिर्द साईं ट्रक ते चढ़ी आयो। उस्ताद ॾिठे सुतो पियो आहे, सुम्ही रहियो। शागिर्द साईं ट्रक स्टार्ट कई ऐं हलाइण लॻो। ट्रक साईं हलंदी रही, सफ़र जारी रहियो जीअं हिन मुल्क जो सफ़र हले पियो। सो कहाणी इंताई नसीहत भरी अथव, मुकमल ज़रूरु ॿुधिजो। जेकॾहिं तव्हां चैनल ते न्यू आहियो चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा ऐं हिकु अदद कमेंट करणु न विसारिजो। से मुंहिंजा काफ़ी देरि खां पोइ ट्रक ड्राइवर जॾहिं सुजाॻ थियो, हुनजी अखि खुली त पंहिंजे शागिर्द खां पुछाईं त ॾे ख़बर किथे पहुता आहियूं। शागिर्द चयसि त उस्ताद मूंखे का ख़बर न आहे। बहरहाल सफ़र में हलूं पिया, ख़बर न आहे किथे पहुता आहियूं। उस्ताद चयसि त ठीकु आहे, थोरो अॻिभरो थी त पोइ किथे गाॾी खे बीहारियूं था ऐं पोइ पाण पुछा गाछा करियूं था। से उस्ताद जाॻियो, अखियूं मटियाई ऐं पोइ पंहिंजे शागिर्द खे चयईं त चङो हाणे ट्रक खे बीहार त मां पाण थो हलायांसि। से शागिर्द ट्रक खे ब्रेक ॾिनो। उस्ताद ड्राइवर सीट ते वेठो। पर ट्रक हलाइण खां पहिरीं सोचियईं त भला हाणे हेठि लही पुछा कजे त पाण आहियूं किथे। सो साईं शागिर्द ऐं उस्ताद 2 ॼणा ट्रक खां हेठि लथा, हेॾां होॾां ॾिसणु लॻा। हेॾां होॾां ॾिसणु लॻा त साम्हूं कंहिं हिकु होटल नज़र आयो। ॿिन्ही खे हिकु साम्हूं होटल नज़र आयनि। शागिर्द ऐं उस्ताद ॿिन्ही वञी होटल वारे वटि पुछा कई त हीउ कहिड़ो इलाइक़ो आहे। उस्ताद शागिर्द पुछा कई त हीउ कहिड़ो इलाइक़ो आहे, असीं किथे अची पहुता आहियूं। साईं ते होटल वारे हिकिड़ो तारीख़ी जवाबु ॾिनो जेको हिन मुल्क सां बिल्कुलु ठहिकी बीहे थो। होटल वारे तारीख़ी जवाबु ॾिनसि त अदा हीअ साॻियो ई होटल आहे। हीअ उहो साॻियो ई होटल आहे जिते 2 कलाक अॻु तव्हां मानी खाधी हुई ऐं असां पाण बि हैरान ऐं परेशान आहियूं त असां बि 2 कलाकनि खां ॾिसूं पिया त तव्हां ट्रक खे जेक ॾेई टायर छो पिया फेरायो। साईं दरअसल जॾहिं चर्सी जे नशे में धुतो हो त संदसि शागिर्द जेक ॾेई टायर त बदिली कया पर जेक कढणु हुनखे विसरी वियो हुयो। हू ईअं ई जेक ॾिनल गाॾी खे हलाईंदो रहियो ऐं टायर घुमंदा रहिया। ट्रक उते जो उते बीठी रही ऐं साईं सो पाकिस्तान जो साईं हिन मुल्क जो 75 सालनि जो सफ़र बि चर्सी ड्राइवर ऐं संदसि वाठनि वांगुरु साॻी तादी कई आहे।
सो 75 सालनि खां पाकिस्तान सां चरसी ड्राइवरनि ऐं संदनि वाठण साॻी तादी कई आहे, जिते अॻो उते ई बीठो आहे, तरक़ी करणु वधणु वेझण में। जेको हाल आहे तव्हां ॾिसो पिया, ऐं उमेद आहे त हीअ कहाणी बि तव्हांखे पसंदि आई हूंदी ऐं नसीहत पिणु हासिलु थी हूंदी। से इन क़िस्म जूं वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं असांजे फेसबुक पेज खे फॉलो कंदा। दुआ में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।